नाज़रीन हिते सखर मां हफ़ीज़ लाशार की रिपोर्ट शामिल कंदासीं। सखर जे इलाइक़े न्यू पिंड अंसारी मोहल्ले में रहंदड़ गोला बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ज़ाल मुड़ुस पंहिंजे मौसूम नीगर जी तलाश में सखर प्रेस क्लब आॾो पंहिंजे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे मदद जी अपील कई आहे। रोईंदे माउ ॿुधायो त हिन मौसूम पुट घर खां नाराज़ थी निकिरी वियो, 3 महीननि खां लापता आहे। इहा सखर मां ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया, जिते मुसम्मात बेनज़ीर जेका गुमशुदा ॿार हुबदार अली जी वालिदा आहे, हिन ॻोढ़ा ॻाड़ींदे तेज़ आवाज़ में ॿुधायो त हिन जो पुटु घरां निकिरी नाराज़ थी वियो आहे। उन बाद काई बि ख़बर न आहे। मुताज़िर ख़ानदान आवाम खे अपील कई आहे त मुंहिंजो हिकु ई पुटु आहे जंहिंजी ॻोल्हा में मदद कई वञे। हिन चयो त पुलिस में रिपोर्ट दर्ज कराई, पर अञा ताईं का बि वाज़े रिपोर्ट न मिली सघी आहे। नीगर जी माउ ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त मदद कई वञे। हिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, SSP सखर समेत कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं आवाम खे अपील कई आहे त उनजे पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे।